ओम शांति। अज मीठा मीठा श्री बाबा ब्रह्मानंद द्वारा सुनता मीठे मीठे बच्चे परम पिता परमात्मा ज्ञान जो सागर आनो ताकि हाणे ज्ञान ॾियण आयो। शो शिव जी तव्हां अज्ञान जे अंधेरे में हली आयो न, तव्हां आत्मायूं अज्ञान जे अंधेरे जे कारण दुखी थी आयो। हाणे ताईं असां मनुष्य आत्मा विकारनि जे वश थी करे कर्म था करूं। हिन करे पंहिंजी आत्मा जी शक्तियूं गुण कलायूं ख़तम थींदियूं। हाणे बाबा असांखे चए थो, जीअं तव्हां भक्ति मार्ग में ॻाईंदा आहियो कि असां में कोई गुण शक्ति न आहे, असांजे मथां रहम करो, त बाबा हाणे पंहिंजे मथां रहम करण आयो। चए थो अगरि तव्हांखे शक्तियूं गुण खपनि त तव्हां पंहिंजे मथां रहम करो, हिन विकारनि खे छॾो। हाणे कोई भी कम कामवश, क्रोधवश, लोभवश, मोहवश, अहंकारवश, ईर्ष्या, घृणा, नफ़रत जे वश थी करे कोई भी कर्म न करो। छो जी तव्हां हिननि जे कारण ई तव्हांजे गुण और शक्ति ख़तम थी अथव। तव्हां सुख शांति जी राह जेकी हूंदी आहे जीवन में, सुख शांति सां कीअं रहूं, त उन राह खे भुलिजा आहियो। शुद्धी तव्हां विकारनि जे वश थी आहियो। हाणे बाबा असांखे सही राह थो ॾेखारे। पाण ई त भॻवान खे सॾु कंदा आहियूं न भक्ति मार्ग, त उहो अची करे पाण खे राह थो ॾेखारे। चए थो हाणे मुंहिंजी श्रीमत ते हलो, उथंदे वेहींदे खाईंदे पीअंदे मूंखे यादि करो। पाण खे आत्मा सम्झते त तव्हांजे जीवन में वापसि खां सुख शांति अची वेंदी। रावण जी दुनिया में, हाणे विकारनि जी दुनिया आहे न, त हिनखे रावण जी दुनिया चइबी आहे। हिकु लंका ते ई रावण न रहंदो आहे। रावण कोई अहिड़ो व्यक्ति न आहे। तव्हां जॾहिं क्रोध कंदा आहियो न, त तव्हां ई रावण आहियो। तव्हां हिन काम क्रोध लोभ मोह वश अहंकार कोई भी कर्म कंदा आहियो त तव्हां केरु थी वेंदा आहियो? रावण। तव्हांजो मुंहुं, तव्हांजा कर्तव्य रावण मोहित थी वेंदा आहिनि। त बाबा चए थो रावण हिकु लंका ते कोई माण्हू न हुयो। हिन समय पूरी दुनिया में सर्व आत्माएं रावण जी क़ैद में आहे। सभु हिन रावण खां छुड़ण थी चाहिनि, छुटण थी चाहिनि। तॾहिं त रावण खे हर साल जलाईंदा आहिनि। लेकिन बाबा चए थो मनुष्य आत्मा खे इहे सम्झे ई न आहे कि असां रावण खे छो था जलायूं। इहो असांजो दुश्मन आहे ऐं परमात्मा राम असांजो पिता आहे। हाणे परमात्मा राम असांखे रावण ते जीत पाराइण लाइ इहो ज्ञान थो ॾिए। आत्मा चाहे थी कि मां हिन विकारनि जे वश कमु न करां, क्रोध न करां, लोभ न करां, सभु चाहे थी लेकिन करे नथी सघे। छो जी आत्मा खे शक्ति ॾियण वारो परमात्मा आहे। ऐं अञा ताईं त असां कॾहिं बि निराकार रूप में परमात्मा खे यादि ई न कयोसीं न। मुख सां चईंदा हुयासीं लेकिन कॾहिं हुन निराकार रूप में पाण हुनखे यादि न कयो, पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी। हमेशह के न के गुरु, के न के संत, के न के देवी देवताउनि जे रूप में यादि कयोसीं न, या पाठ पढ़ंदा आहियूं। लेकिन यादि थोरी करिणो आहे, हुन में त सिर्फ़ु पाठ पढ़ंदा आहियूं न। यादि करणु अर्थात हुन सां मिलन मल्हाइणु, हुन सां घणा हुन रीति ॻाल्हियूं करूं। पहिरियों हुनजी सम्झ त हुजणी खपे कि उहो आहे कीअं, ॾेखारे में कीअं ॾींदो आहे, ऐं मुंहिंजो हुन सां छा संबंध आहे। त बाबा हाणे असांखे अची करे इहे सभु ज्ञान थो ॾिए। चए थो पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो, मूंखे निराकार रूप में यादि करो, त तव्हां में शक्ति ईंदी, जंहिंजे कारण तव्हां हिन रावण ते जीत पाए सघंदव। बाबा चए थो रावण सां असांखे कोई युद्ध न करणी आहे, सिर्फ़ु परमात्मा खे यादि करिणो आहे, त पाण में शक्ति ईंदी आहे, जंहिंसां पाण हिन विकारनि सां मुक्त थी वेंदा आहियूं ऐं पाण निर्विकारी जीवन जीऊं। निर्विकारी जीवन अर्थात जे जीवन में पाण जीवन त जियूं, गृहस्थी भी हुजे, धंधो भी करूं, ॿार भी संभालूं, दुनियादारी भी हलंदी आहे, लेकिन बिना विकार। जे देवी देवताउनि जे लाइ पाण महिमा ॻाईंदा आहियूं न, त सर्वगुण संपन्न, 16 कलाउनि सां संपन्न, संपूर्ण निर्विकारी, अहिंसक, मर्यादा पुरुषोत्तम आहियो। त उन्हनि जी दुनिया में इहे सभु इन ई रीति सभु कार्य कंदा हुया न। त पाण खे बि इन ई रीति कार्य करण जे लाइ शिक्षाऊं बाबा आयो आहे ॾियण लाइ। चए थो हाणे जेकी मां शिक्षाऊं थो ॾियां हुनखे धारण करे तव्हां हलो त तव्हां हुन देवी देवताउनि जीअं थी वेंदा।
देवी देवताएं भी तो मनुष्य ही आहिनि न, लेकिन उन्हनि में सुठा गुण आहिनि, सुठियूं शक्तियूं आहिनि। त बाबा चए थो पाण बि उहो ठही सघंदा आहियूं, लेकिन पाण खे उहो सभु संस्कार हाणे धारण करणो पवंदो। पोइ देवी देवताउनि जहिड़ो शरीर, ओड़ो पहनावो आदि त सत्संग में मिलंदो। हाणे ओड़ो शरीर या पहनावो न वठिणो आहे पाण खे, उन रीति न हलिणो आहे। हाणे आत्मा जो संस्कार स्वभाव पाण खे सुधारणो आहे। त पाण जॾहिं सुधरी वेंदासीं त हुते वञी ओड़ो जीवन जींदासीं। तव्हां ॼाणंदा आहियो न, हाणे तव्हां पवित्र ठहो था। मां तव्हांखे ज्ञान और योग जी शिक्षा थो ॾियां न, पूरो पुरुषार्थ करणो खपे। श्री बाबा सम्झाईंदा आहिनि तव्हांखे मां हीरे समान थो ठाहियां। मां ज्ञान जो सागर, शांति जो सागर आहियां न। तव्हांखे पोइ मास्टर ज्ञान जो सागर ठहिणो पए। शांति जो अर्थ हूंदो आहे लड़ाई झगड़ो न करणु। काम कटारी हलाइण बि अशांति आहे, इहे बि हिंसा आहे न, इनखे बि छॾो। बाबा हाणे असांखे मनसा वाचा कर्मणा सुठा कर्म करणु सेखारणु आयो आहे। ते तो सुठो सोचो, सुठो ॻाल्हायो, कर्म बि सुठा करो। परमात्मा खे पंहिंजो तन मन धन दान ॾियो कि बाबा हाणे इहो तव्हांजो अथव, तव्हां जीअं हलायो उहो करो। भक्ति मार्ग में बि चईंदा त आहिनि सभु तुंहिंजो थी। बाबा चईंदो सभु मुंहिंजो आहे, त जॾहिं कोई शरीर थो छॾे, कोई नुक़सान थो थी वञे, त तव्हां दुखी छो था थियो? सभु मुंहिंजो आहे न। त मां मुंहिंजो घाटो थियो, मुंहिंजे ॿार जो शरीर छॾिजी वियो, मुंहिंजे ॿार खे दुख थियो, तव्हां छो था दुख थियो? त हिन जो मतिलबु पाण सभु कुझु हुनखे न ॾींदा आहियूं न। हाणे इहे अहसास रोज़ु पाण खे चेक करो कि अॼु मां सभु कुझु तुंहिंजो चई करे हलियमि कि थोरो थोरो मुंहिंजो चई करे पोइ हुन में मोह वरितो, दुख थियो। जिते दुख आहे उते मां तुंहिंजी ॻाल्हियुनि खे मुंहिंजो खणी वेठी आहियां न। जॾहिं सभई तुंहिंजो थी त मूंखे दुख काहे जो? तुंहिंजो ई घाटो थियो थी, तुंहिंजे ई ॿार खे नुक़सानु थियो आहे, तुंहिंजे ई ॿार जे शरीर सां ईअं थियो आहे, मुंहिंजो थोरी थियो आहे, त मूंखे दुख न थियणो खपे न। परम पिता परमात्मा हाणे आया आहिनि असांखे वरितो ॾियण। कंहिं लाइ? सतयुग जे लाइ वरितो ॾियण आहे न। उहो असांजो बाप टीचर सतगुरु आहे। वरितो वठणो त हर हिक जो हक़ आहे, लेकिन कंहिंखे वरितो मिली सघंदो आहे। वरितो अगरि चाहे त सभु वठी सघंदा आहिनि, लेकिन केरु वरितो वठी सघंदो आहे? जेको परमात्मा जी श्रीमत ते हले न। बाबा त सभिनि खे ॾियण आयो आहे। बाबा त चईंदो आहे इहो ज्ञान विश्व जी सर्व आत्माउनि जे लाइ आहे। लेकिन केरु हिन ज्ञान खे ॿुधी करे, सम्झी करे जीवन में धारण करे हले। जेको मुंहिंजो बाबा चए थो मूंखे उहो ई करिणो। बाबा चए थो लहसुन प्याज न खायो त मूंखे न खाइणो। बाबा चए थो मन में सुठा वीचार करो, बुरी ॻाल्हियुनि खे छॾो, दुख जी ॻाल्हियुनि खे छॾो। त उन ई रीति मूंखे मन खे हलाइणो आहे। मुख सां सुठा शब्द कढणा आहिनि, कर्मनि सुठा करणा आहिनि। कंहिंजी बि कंहिंसां बि ईर्ष्या, नफ़रत, घृणा आदि न करणो आहे। विकारनि खे छॾिणो आहे। केरु थो चए इहो? आत्माउनि जो पीउ परमात्मा। छो जी आत्मा ई सॾु कयो अथई न परमात्मा। त बाबा चए थो हाणे सभिनि जी वानप्रस्थ अवस्था आहे। सभिनि आत्माउनि खे हाणे वाणी खां परे परम धाम में वञो। सभिनि जो हाणे हिसाब किताब चुकतो करण जो समय आहे। सुठी कमाई करो था न, जो कंदो उनखे ई मिलंदो न। हाणे घर में अगरि पीउ कमाई कंदो आहे त ॿारनि खे मिलंदो आहे, लेकिन हिन ज्ञान में ईअं न आहे। हिन ज्ञान में जेकी आत्मा ज्ञान वठंदी उहो ई उनजी ई कमाई थी थिए, उनखे ई ॿिए जन्म में हिन जो फल मिलंदो। हीअं न घर में असां वॾा वठूं था, नंढनि खे छा ज़रूरत आहे, उन्हनि जे मथां पाणे कृपा थी वेंदी, ईअं न थींदो। बाबा त चए थो तव्हांजे घर में नंढा ॿार अथव न, उन्हनि खे बि सेखारियो। उन्हनि जे शरीर में बि त आत्मा आहे न। तव्हां त उनखे सिर्फ़ु शरीर ई त ॾिनो अथव, लेकिन मुख्य केरु आहे? आत्मा आहे। जेसिताईं आत्मा न हुजे त शरीर छा कोई कम जो न आहे न। शरीर त 5 तत्वनि जो पुतलो आहे। त बाबा चए थो तव्हां त सिर्फ़ु शरीर ॾिनो आहे न, कम से कम हुन नंढे ॿार खे बि ॿुधायो न तव्हांजे शरीर में जेकी आत्मा आहे हुनजो पीउ परमात्मा आहे।
लेकिन माण्हू ड्रिजदा आहिनि, काथे इहो भॻवान जो नाम कंदो त दुनियादारी कीअं हलाईंदो, हिन करे नंढनि खे जवाननि खे हिन में ज्यादा घुसण ई न ॾींदा आहिनि। ड्रिजदा आहिनि न, परंतु इहे न सम्झंदा आहिनि कि अॼु त दुख नंढे ॿार खे बि थो अचे, त तव्हां हुनजो दुख दूर करे सघंदव? हुनजो दुख त उहो परमात्मा ई दूर करे सघंदो आहे न। अॼु कोई बि ॿाहिरि वञे थो, नंढो या वॾो, कहिड़ी बि ॻाल्हि थी थी वञे, हुन समय तव्हां हुनजी मदद थोरी करे सघंदा। कम से कम पाण खे घर में बि ॿारनि खे सेखारिणो खपे कि हुन निराकार खे यादि करो त तव्हांजी जीवन सदा ई सेफ रहंदो, ख़ुशियुनि वारो रहंदो। बाबा हाणे आत्माउनि खे इहो ज्ञान ॾियण आयो आहे, चाहे नंढे शरीर में आत्मा आहे चाहे वॾे शरीर में, इहो ज्ञान सभिनि जे लाइ आहे। त नंढनि ॿारनि खे बि ॿुधायो, पंहिंजे बाप परमात्मा खे यादि करो, उहो तव्हांजे सभु दुखनि खे दूर कंदो। तव्हां त उन्हनि खे शरीर जी चीज ॾेई सघंदा आहियो न, सुठो खाइण पीअण लाइ ॾेई सघंदा आहियो, सुठो पाइण लाइ ॾेई सघंदा आहियो, सुठी जॻह रहण लाइ ॾेई सघंदा आहियो, सुठे स्कूल में विझंदव, सुठी पढ़ाई पढ़ाईंदव। लेकिन इहे सभु कर्म, इन सां सुख भोगण वारी जेकी आत्मा आहे उनखे त परमात्मा सां मिलायो, उनखे त पहचान ॾियो, तुंहिंजी आत्मा जो पीउ परमात्मा थी, उनखे बि यादि कर, ताकि उहो पंहिंजे जीवन में तव्हां हुनखे फर्स्ट क्लास सीट ॾेई छॾियो। लेकिन हुन आत्मा खे हुन चीजनि सां सुख मिले, सुठी सुविधा मिले, हुनजे लाइ हुन आत्मा में शक्ति हुजणी खपे। सुठे स्कूल में त विधो, लेकिन हुनजी आत्मा उहो पढ़ाई पढ़ण लाइ एतिरी क़ाबिल बि त हुजे, हुन में एतिरी शक्ति बि त हुजे, एतिरी सम्झ बि त हुजे। त स्कूल में त तव्हां विझो, लेकिन आत्मा खे परमात्मा सां मिलायो, उनखे इहे सम्झ ॾिनो कि पढ़ाई पढ़ो, परमात्मा खे यादि करे त तव्हांजी बुद्धि खुलंदी, तव्हांखे सुठी रीति सम्झ में ईंदो। त ईअं ॿारनि खे बि ज्ञान ॿुधायो, ॿारनि खे बि ईअं चओ, ताकि हुननि जी आत्मा बि शक्तिशाली थी वेंदी, शांत थी वेंदी, सुठा कर्म कंदी। त बाबा चवनि था कोई बि अशुद्ध वस्तु न खाइणी आहे। माण्हू त सम्झंदा आहिनि मछली आदि खाइण सां कोई पाप न चढ़ंदो आहे। जान त उन्हनि में बि हूंदी आहे न, उन्हनि खे मारे करे खाईंदा त पाप त चढ़ंदो ई सही। त बाबा चवनि था अॼुकल्ह मनुष्य आत्मा अलॻि अलॻि योनियुनि में न वेंदी आहे पाठ वॼाइण, लेकिन इन जीव जंतुअनि खे खाईंदे, उन्हनि सां गॾु रहंदे ओड़ो थी वई आहे। मनुष्य आत्मा अॼुकल्ह जानवरनि खे घर में पाण वटि रखे थी, जानवरनि खे कटे करे खाए थी, कहिड़ा कहिड़ा बुरा कर्म थी करे न। त उहो मनुष्य आत्मा जानवर मिसल थी वई आहे न। त हिन में मनुष्य आत्मा खे जीव जंतु में वञण जी थोरी दरकार आहे कि हुन में वञी करे ओड़ो उहा सभु हरकतियूं करे, ओड़ो दुख ऐं ओड़ो जानवरनि वांगुरु रहे। उहा खाए थी, उहो ख़ुदि ई हुनजा संस्कार ओड़ा था थी वञनि, उहो हुन सां गॾु रहे थी त ओड़ो ई थी वञे। त अॼुकल्ह जा रस्म रिवाज सम्झ आदि सभु उल्टी थी वई आहे, ये त सभु उल्टा लटकल आहिनि। हाणे बाबा अची करे असांखे पवित्र थो ठाहे न, त बाबा चए थो मनसा में तव्हांखे मन जे वीचारनि खे कंट्रोल करो। हाणे बुरे वीचार खे कंट्रोल करो, विकारी वारा जेका वीचार ईंदा आहिनि न उन्हनि खे कंट्रोल करो। छो जी जॾहिं मन में इहे वीचार ईंदा आहिनि तॾहिं कर्मनि में ईंदा आहिनि। त कर्मनि में अची वियो मतिलबु पाप कर्म थी। त असां मन में ई हुनखे रोके छॾंदासीं त पाप कर्म न थींदो न। त पहिरियों मन जे वीचारनि खे हाणे परखो, उन्हनि खे जाचो ऐं उन्हनि खे हाणे रोको त तव्हांजे कर्मेंद्रिय खां कोई विकर्म न थिए। छो जी कर्मेंद्रियनि सां कोई विकर्म थी वेंदो त हुनजो छा पाप जो बोझ चढ़ी वेंदो, ऐं पाप जो बोझ चढ़ी वेंदो त सजा खाइणी पवंदी। त बाबा चए थो हाणे जॾहिं तव्हां मुंहिंजो ठहिया आहियो ऐं मां तव्हांखे सभु ॻाल्हियूं ॿुधायां थो कि छा कीअं सोचो, कीअं ॻाल्हायो, कीअं कर्म करो, त तव्हां अगरि हाणे कोई ग़लति कमु कयो त तव्हांखे 100 गुण सजा पवंदी। हिन करे हाणे कोई बि ग़लति कर्म करो था त तुरंत बाबा खे ॿुधायो, न त पोइ असांखे सजा खाइणी पवंदी। पवित्र रहणो आहे न हिन में।
मनसा में भी बुरा वीचार न अचनि। हाणे बाबा चए थो तव्हांखे इन्हनि सभिनि बुराइनि ते जीत पाइणी अथव, आसुरी स्वभाव संस्कारनि ते जीत पाइणी अथव न। ॾिसो ईअं कोशिश कंदे 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 आख़िर पाण सुधरी वेंदासीं, लेकिन अंदरि जात हुजणी खपे न। भई असांजो बाप एॾो ऊचो आहे, सदा रहम दिल आहे, क्षमा जो सागर आहे, सभिनि जी मदद करण वारो आहे। बाबा सभिनि खे सुठी राह ॾेखारींदो आहे। असां बि छो न बाप जीअं ठहूं। माण्हू चईंदा आहिनि असांजे अंदरि भॻवानु आहे, लेकिन असांजे अंदरि भॻवानु न अची सघंदो आहे, लेकिन असां भॻवान जहिड़ा संस्कार शक्तियूं गुण पाण में धारण करे सघंदा आहियूं। असां भॻवान जो जेकी विशेषतायूं आहिनि कि वो दुख हरता सुख करता आहे, सभिनि खे मुक्ति जीवन मुक्तिदाता जो वरतो ॾींदो आहे, सभिनि खे सुख शांति ॾींदो आहे, पाण ओड़ा ठही सघंदा आहियूं, लेकिन पाण में भॻवानु न अची सघंदो आहे। पाण भॻवानु न ठही सघंदा आहियूं, लेकिन पाण भॻवान जहिड़ा स्वभाव संस्कार धारण करे सघंदा आहियूं। भॻवान जीअं कर्म करे थो ओड़ा कर्म पाण करे सघंदा आहियूं। पाण खे भॻवानु एतिरी शक्ति ॾींदो आहे, हिकदमि पंहिंजे जहिड़ो ठाहींदो आहे। लेकिन तव्हां भॻवानु आहियो इहो कॾहिं बि न थी सघंदो आहे। तव्हां त छा कोई बि धर्म स्थापक वॾो वॾो गुरु संत भले केतिरा बि सुठा कर्म करे न त बि उहो भॻवानु न ठही सघंदो आहे। छो जी भॻवानु छा जेके पंहिंजो शरीर न हुजे। ऐं हिते त जेका बि वॾा वॾा माण्हू आहिनि सभिनि वटि शरीर आहे न, मतिलबु शरीर ॾियण वारो जेको मापी आहे हुन सां त हुनजो हिसाब किताब आहे सही, त ऐं हुनखे बि शिक्षा ॾियण वारो कोई न कोई आहे सही, तॾहिं त उहो गुरु ठहियो न, संत ठहियो न। छो जी उहो त गृहस्थी वटि पैदा थियो हुयो, त ज़रूरु कुझु तप कयो हुन की कंहिंखां शक्ति यादि करे, कंहिंखां शक्ति पंहिंजे अंदरि धारण कई हुन, तॾहिं त उहो गुरु ठहियो न। मतिलबु हुनखां वॾो बि कोई आहे, लेकिन हुनखां वॾो हूंदो त हुनखां वॾो बि हूंदो त उहो भॻवानु कीअं कहलाईंदो। भॻवानु अछा जंहिंजो शरीर ई न हुजे, जो सदा ई शक्तिशाली, सदा ई पावन हुजे, अहिड़ो बाप हाणे असांखे अची करे एतिरी ऊची शिक्षा थो ॾे कि पाण साधारण मनुष्य खां देवता ठही वेंदा आहियूं। देवता अर्थात जंहिंमें दैवी गुण हुजनि, जंहिंमें विकार न हुजनि, जंहिंमें जेको आत्मा सभिनि खे सुख ॾे, कॾहिं वीचार बि न करे, सपने में बि न सोचे कि हिन इहो माण्हू ईअं आहे, हिन में इहो बुरा स्वभाव संस्कार अथसि, इहो हीअं ग़लति कमु कंदो आहे, सपने में बि हुनखे न अचे, हुनखे चइबो आहे देवता। त पाण सां कोई बि कुझु ग़लति कंदो आहे त दिलि में वेही रहंदो आहे न कि फलाणे मूंखे हीअं चयईं, मूंखे दुख थी वियो। दुख बि त खणणु पाप आहे न, दुख ॾियण त पाप आहे, लेकिन दुख खणण बि पाप आहे। जॾहिं हुन तव्हांखे ॾिनई त तव्हां छो वरितो? उन मूंखे अहिड़ा शब्द चयईं त मूंखे दुख थी वियो। अरे हुन चयईं, उन जे मुख सां उन कढियईं, तव्हां ॿुधियो ई छो? पहिरीं ॻाल्हि त तव्हां ॿुधियो ई छो? ऐं ॿुधी बि छॾियो त तव्हां ओड़ा आहियो, त तव्हां अहिड़ी ॻाल्हियुनि खे खणी छो था अचो? अगरि कोई तव्हांखे सुठी चीज़ न लॻंदी आहे त सम्झो कि बाज़ारि वञो, काॾे वञो, सुठी चीज़ न लॻंदी आहे त वठी ईंदा आहियो छा? न वठी ईंदा आहियो न। चईंदा आहिनि न पैसा ख़र्च फालतू छो करूं, सुठी न आहे, हल्दी न त छो असां वटि कम जी चीज़ वठूं न। त ईअं ई पाण अगरि ॿिए जी ॿियो पाण जे लाइ कुझु चए थो, ईअं करे थो, पाण खणी था वठूं, त इन सां पंहिंजो छा घटि थी वियो? शक्ति घटि थी वई। पाण उहो बुरी ॻाल्हि ॿुधीसीं, सोचियोसीं, मन में वीचार कयोसीं, दुख थी वियो, हिन सां आत्मा जी शक्ति घटि थी वेंदी आहे न, त पाण पंहिंजे आत्मा जो इहो शक्ति रूपी धन जो आहे उहो घटि करे छॾियो, ख़र्च थी वियो न। त बाबा चए थो अहिड़ी चीज़ूं वठो ई न, जो तव्हांखे ॾिए थो त तव्हां अहिड़ी चीज़ वठो ई न कि तव्हांखे दुख थी वञे, जंहिंजे कारण तव्हांजी आत्मा जी शक्ति घटि थी वञे। तव्हां इहे सुठी ॻाल्हियूं ॿुधो, सुठी ॻाल्हियूं सोचियो ऐं सुठी ई ॻाल्हियूं करो। जेतिरो थी सघे न फालतू ॻाल्हियुनि खे न ॾिसो, फालतू ॻाल्हियूं ॿुधो बि न।
जॾहिं कन में ई न पईंदियूं, अखियुनि खां ॾिसंदासीं ई न, त पोइ ईंदियूं ई न वीचार में। छो जो मन बि वीचार छा कंदो आहे, जेको पाण अखियुनि सां ॾिसंदा आहियूं, जेको कननि सां ॿुधंदा आहियूं, उहो ई वीचार कंदो आहे न। जॾहिं पाण अखियुनि सां सुबुह जो राति ताईं कुझु उल्टो सुल्टो ॾिसो ई नथा, ॿुधो ई नथा, त पंहिंजे मन में ओड़ा वीचार बि नथा अचनि। ऐं जेका पुराणा वीचार आहिनि, जो असां पहिरों वारे हिन ई पहिरों जीवन में ॾिठल आहे, ॾिठो आहे, उहो परमात्मा खे यादि करे उन्हनि खे ख़तमु करे छॾियो। बाबा चए थो उहो ई चीज़ ॾिसो, उहो ई चीज़ ॿुधो। सम्झो तव्हांखे कंहिंखे सम्झानी बि ॾियणी थी पए, भई गृहस्थी आहे, ॻाल्हियूं ॿुधणियूं पवंदियूं आहिनि, त ॿुधी करे बि पंहिंजे मन में न रखो, परमात्मा खे ॾेई छॾो। छो जो हाणे मुंहिंजो आहे ई न हाणे कोई बि ॻाल्हि अचे थी त हुननि जे ॿारनि जे जीवन में थी अचे न परमात्मा खे। मुंहिंजा ॿार थोरी आहिनि, इहे त परमात्मा जा ॿार आहिनि। ईअं करे सभु पंहिंजो, हाणे कोई बि बोझ अचे थो, सम्झो तव्हांखे ॿुधणो थो पए, ॾिसणो थो पए, त सभु हुनखे ॾेई छॾियो। तव्हां दुखी न थियो। जेतिरो तव्हां सुख पंहिंजे पाण खे सुखी रखंदव, ख़ुशि रखंदव, ओतिरो तव्हां ॿियनि जी मदद करे सघंदव। तव्हां ही सॼो ॾींहुं ईअं दुख में वेठा आहियो, फालतू ॻाल्हियूं सोचो था, त तव्हां ख़ुदि जो बि शरीर बीमार कंदा आहियो, आत्मा जी शक्ति घटि थींदी आहे, ऐं ॿियनि खे बि पाण कोई मदद न करे सघो। त हाणे कहिड़ो समय आहे? आत्माउनि में शक्ति भरण जो समय, आत्माउनि में गुण ज्ञान भरण जो समय। हिकु ई समय परमात्मा हिन सृष्टि ते अची करे आत्माउनि खे शक्तियूं, गुण ऐं ज्ञान जो दान कंदो आहे, जंहिंसां आत्मायूं मालामाल थी वेंदियूं। हाणे केरु ग़रीब थी विया, वॾे वॾे महलनि में त माण्हू रहनि था, लेकिन उन्हनि जी आत्मा सुख शांति खां त ग़रीब थी विया न। चईंदा आहिनि न माण्हू कि एॾी सभु कुझु आहे पर सुख न आहे, शांति न आहे। त हाणे सभिनि जी आत्मा ग़रीब थी वई आहे। जेकी आत्मा में इहे शक्तियूं, गुण ऐं ज्ञान आहिनि, उहो ख़तमु थी विया आहिनि। त आत्मा ग़रीब मालामाल कॾहिं थींदी? कीअं थींदी? निराकार रूप में भॻवान खे यादि करे। शरीरधारी रूप में यादि न करिणो आहे। कहिड़े रूप में यादि करिणो आहे? निराकार रूप में पाण बाबा खे यादि कंदासीं त पंहिंजी आत्मा वरी खां मालामाल थी वेंदी, वरी खां शक्तिशाली गुणवान थी वेंदी। पाण हीरे जीअं थी वेंदासीं। जीअं हीरे में चमक हूंदी आहे न, त उहो ई आत्मा में चमक अची वेंदी। आत्मा में चमक हूंदी आहे त आपे ही हुनजे चेहरे खां बि ॾेखारे में ॾींदो आहे कि हा, हिन आत्मा में शक्ति आहे, कोई विशेष आत्मा आहे। लेकिन आत्माउनि खे शक्ति ॾियण वारो उहो परमात्मा आहे। त पंहिंजे अंदरि जॾहिं आत्मा में शक्ति ईंदी त ऑटोमेटिकली माण्हू सम्झी वेंदा कि हीअ परमात्मा खे यादि करण वारा ॿार आहिनि। हीअ केॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे कि हाणे परमात्मा स्वयं सृष्टि ते आया आहिनि। माण्हू परमात्मा खे जॻह जॻह ढूंढनि था, अञा ताईं ढूंढनि था, ऐं असां परमात्मा सां मिलन था मनायूं। एतिरो ऊचो भाग्य आहे पंहिंजो, एतिरो ऊचो पाण सुठा कर्म कयल आहिनि, तॾहिं त पाण खे इहो मौक़ो मिलियो न। न त अञा सॼी दुनिया ढूंढे थी। तव्हांजे घर में ई कंहिंखे न पतो आहे, तव्हां ॿुधो था त तव्हांजा सुठा कर्म अथव। लेकिन हिन सां छा थींदो? तव्हां स्वर्ग में वेंदव, तव्हांजा घर वारा न वेंदा। त कम से कम हुननि खे बि ॿुधायो कि निराकार परमात्मा स्वर्ग जी स्थापना करण आयो आहे, हुनखे निराकार में यादि करे वरसो वठो, त उहो बि स्वर्ग में हली सघंदा। ईअं कोई शरीर छॾंदो आहे, पाण लिखंदा आहियूं फलानो स्वर्गवासी थिए, कोई वेंदो थोरी आहे। स्वर्ग आहे किथे? हिन ई धरती ते त स्वर्ग हूंदो न। त हू त वियो ॿियो जन्म हिन नर्क में वरितो हुन ई, स्वर्ग में थोरी वठंदो आहे कोई। स्वर्ग में त उहो ई जन्म वठी सघंदा आहिनि जेको परमात्मा खां हाणे वरसो वठंदो। ऐं उहो कॾहिं वेंदा? जॾहिं हिन सृष्टि ते स्वर्ग ईंदो, तॾहिं त उहो स्वर्ग में वेंदा न। छा मीठी मीठी सिकी लॻी ॿारनि सच्ची माता पिता बाप दादा जो यादि प्यारो गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी पाण सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। पंहिंजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते वरदान आहे। स्व उन्नति जो यथार्थ चश्मो पाए एग्जाम्पल थियण वारा अलबेले पंसा मुक्त थियो। जो ॿार स्वयं खे सिर्फ़ विशाल दिमाग़ जी नज़र सां ॾिसंदा आहिनि,
उहे सोचदा आहिनि की असां जो करूं था ॾाढो सुठो करूं था। असां हुननि आत्माउनि खां बि ॾाढा सुठा आहियूं। ॿियनि आत्माउनि खे ॾिसी करे सोचदा आहिनि की असां त हिन खां ॾाढा सुठा आहियूं। लेकिन बाबा चए थो असांखे कोई माण्हुनि खे ॾिसी करे थोड़ी सुठो ठहिणो आहे। असांखे कीअं ठहिणो आहे, जॾहिं असां चऊं था असांजे अंदरि भॻवानु आहे, असांजे अंदरि भॻवानु आहे, लेकिन असांखे पंहिंजा गुण पंहिंजा कर्म भॻवान जहिड़ा ठाहिणा आहिनि। त पाण खे सदा ई भॻवान खे ॾिसणो आहे की भॻवानु कीअं सभिनि जो भलो थो करे। मूंखे बि उन रीति सभिनि जे लाइ सुठो सोचणो, ॻाल्हाइणो, सभिनि जो भलो करणो। एतिरी ऊची सोच खपे असांखे। असांखे के माण्हुनि खे ॾिसी करे जीवन न जीअणो। असां परमात्मा जा ॿार आहियूं त पंहिंजे बाप खे ई ॾिसंदा आहियूं कि मुंहिंजो बाप कीअं कर्म कंदो आहे, मुंहिंजो बाप कीअं सोचंदो आहे, मुंहिंजो बाप कीअं हर हिकु ॻाल्हि खे सही रीति निर्णय करे सभिनि आत्माउनि खे सुख शांति जो वरतो ॾींदो आहे। त ईअं पाण खे ठाहियो कि माण्हुनि खे ॾिसी करे पाण खे माण्हुनि जहिड़ो न ठहिणो आहे। पाण खे परमात्मा बाप मिलियो आहे त असांखे पंहिंजा कर्म उन जहिड़ा ठाहिणा। स्लोगन आहे हदनि जे सर्व वंश सहज खे समाप्त करो। हाणे मुंहिंजो मां हिननि खे छॾो। ॾाढे समय खां तव्हां पंहिंजे पाण जे लाइ सोचियो, ॾाढे समय खां तव्हां पंहिंजे परिवार जे बारे में सोचियो। हाणे सभु कुझु हुनखे ॾेई करे मन बुद्धि सां परमात्मा जी यादि में रही करे विश्व जी सर्व आत्माउनि जे लाइ सोचो। त जॾहिं विश्व जी सर्व आत्माउनि जे लाइ सोचंदासीं त तव्हांजे लाइ तव्हांजे घर में जेकी आत्माऊं तव्हां सां पाठ विराइनि थी सभिनि जो भलो थी वेंदो न। ॾिसो रोटी ठाहियूं था हिकु पाण ख़ुदि जे लाइ ठाहींदा आहियूं, परिवार जे लाइ। कोई महिमान अचे त चईंदा न महिमान जी रोटी आहे, त हुन महिमान जी रोटी सां गॾु पंहिंजी ऐं घर वारनि जी बि थी वेंदी आहे न। त हाणे पाण हीअं अगरि चऊं कि सभिनि जो भलो थी वञे, सभिनि पूरी विश्व जी सर्व आत्माउनि जो, सभु धर्म वारी आत्माउनि जो, त तव्हां बि अची वियो हुन में, तव्हांजो परिवार वारा बि अची वियो। त हाणे बाबा चए थो विश्व जे लाइ भलो थिए इहो सोचो, परमात्मा खे यादि करो।